दोस्तन के रूप में दुश्मन थी पया हो, इहा उम्मीद न हुई। संगत में अहिड़ा सिला दियो पिया, मूंखे अजायो सूर ॾई। दोस्तन जे रूप में दुश्मन थी पिया हो, इहा उम्मीद न हुई। संगत में अहिड़ा सिला दियो पिया, मूंखे अजायो सूर ॾई। खैर घुरो ओ अल्लाह खैर घुरो, मूंखां दिल बर न धार अलाह करे। पोयां छो पिया हो सलाह करे, पोयां छो पिया हो सलाह करे। मां हुन सां ख़ुशि हाँ, हिक ॿिए में साहुआ फाथल। ज़ालिम सॾींदव माण्हू पिटींदव, बणिजो दिलनि जा न कातिल। हू मूं सां ख़ुशि आहे, मां हुन सां ख़ुशि हाँ, हिक ॿिए में साहुआ फाथल। ज़ालिम सॾींदव माण्हू पिटींदव, बणिजो दिलनि जा न कातिल। खैर घुरो ओ अल्लाह खैर घुरो, मूंखां दिल बर न धार अलाह करे। पोयां छो पिया हो सलाह करे, पोयां छो पिया हो सलाह करे। सरदारी मंजूर दुनिया ते नासूर, गाले छिनण जी कयो न। मिल्कियत खणो मुंहिंजी दौलत खणो मुंहिंजी, दड़को छिनण जो ॾियो न। सरदारी मंजूर ॾियो न एॾा सुर, गाले छिनण जी कयो न। मिल्कियत खणो मुंहिंजी दौलत खणो मुंहिंजी, दड़को छिनण जो ॾियो न। खैर घुरो ओ अल्लाह खैर घुरो, मूंखां दिल बर न धार अलाह करे। पोयां छो पिया हो सलाह करे, पोयां छो पिया हो सलाह करे। खैर घुरो ओ अल्लाह खैर घुरो, मूंखां दिल बर न धार अलाह करे। पोयां छो पिया हो सलाह करे, पोयां छो पिया हो सलाह करे। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे, उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 507।